हलानी मां ख़बर ॾींदा हलो त हलानी शहर जे गाॾे मोहल्ला में बेवा रहंदड़ औरत मिसमात जीअंदी ख़ातून खे नाफ़रमान नशाई पुट महबूब उर्फ़ कोडू पंहिंजी अमड़ खां नशे लाइ पैसा घुरिया। अमड़ जे इनकार करण ते माउ खे सख़्त ज़ख़्मी करे टंग भनी छॾी, जंहिंखे पाड़े वारनि ज़ख़्मी हालत में निजी अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टर टंग ॿधी खेसि खे घर पहुचायो। मीडिया सां ॻाल्हाईंदे बेवा मिसमात जीअंदी ॿुधायो त हलानी में सरेआम मनशियात विकिरो थियण करे शहर जा 80% नौजवान नशे में मुतला थी विया आहिनि। अमड़ दाईंदे चयो त मां SSP नौशरो फिरोज़ खां घुर कयां थी त मनशियात विकिरो बंदि कराए अमड़नि जी जान बचाई वञे। ॿिए पासे सोशल मीडिया ते ख़बर हलण खां पोइ हलानी पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।